बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलोनी नंबर 1। हेडमास्टर सर इमाम बख्श सुमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशारी जे तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास 6 जो सब्जेक्ट पढ़ंदासीं मैथ, जंहिंजो टॉपिक आहे बराबर सेट। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां असां बराबर सेट जी वसफ़ पढ़ंदासीं, उनखां बाद में बराबर सेट खे छा सां ज़ाहिर कबो आहे उहा शइ पढ़ंदासीं। उनखां बाद असां कुझु मिसालूं ॾेई करे बराबर सेट खे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। प्यारा ॿारो, सभ खां पहिरियां असां वसफ़ पढ़ूं था। वसफ़ छा आहे? चए थो ॿिनि सेटनि खे बराबर सेट चइबो। के बि ॿ सेट हुजनि ए ऐं बी, इन ॿिन्ही सेटनि खे छा चइबो? बराबर सेट चइबो। जेकॾहिं इन ॿिन्ही सेटनि जे रुकननि जो तइदादु हिकु जेतिरो हुजे। सभ खां पहिरीं शर्त इहा आहे त इन ॿिन्ही सेट जे रुकननि जो तइदादु छा हुजे? हिकु जेतिरो हुजे ऐं इन ॿिन्ही जे सभु रुकन साॻिया हुजनि। ॿी शर्त इहा आहे त इन ॿिन्ही सेट जा सभु रुकन छा हुजनि? साॻिया हुजनि। त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? बराबर सेट चवंदासीं। प्यारा ॿारो, बराबर सेट उन्हनि सेटनि खे चइबो जॾहिं ॿिन्ही सेटनि जे रुकननि जो तइदादु छा हुजे? हिकु जेतिरो हुजे ऐं उन ॿिन्ही जा रुकन जा सभु रुकन छा हुजनि? साॻिया हुजनि। त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? बराबर सेट चवंदासीं। प्यारा ॿारो, बराबर सेट जे लाइ असां निशानी बराबर इस्तेमालु कंदासीं। जेकॾहिं के बि ॿ सेट बराबर हूंदा त उनजे लाइ असां निशानी इस्तेमालु कंदासीं बराबर जी। सभ खां पहिरियां असां पहिरीं मिसाल ॾिसूं था। मिसाल नंबर पहिरीं आहे, जेकॾहिं ए बि सेट आहे ऐं उनजा रुकन आहिनि 1 2 3 4 ऐं बी सेट आहे उनजा रुकन आहिनि 4 3 2 1, त पोइ ए ऐं बी बराबर आहिनि या न? हीअ चए थो असां वटि हिकिड़ो सेट आहे ए, ॿियो सेट आहे बी, त पोइ ए ऐं बी पाण में बराबर आहिनि न? असां चवंदासीं हा, ए ऐं बी पाण में छा आहिनि? बराबर आहिनि। छो? चए थो ए जा रुकन आहिनि 1 2 3 4 ऐं बी जे साॻा रुकन जे आर्डर खे चेंज करे लिखियो वियो आहे, त इन जे करे ए ऐं बी जेके आहिनि उहे छा आहिनि? पाण में बराबर आहिनि। हमेशह यादि रखो, जेकॾहिं ए जा रुकन 1 2 3 4 आहिनि त पोइ ए जे रुकननि खे असां छा कंदासीं? बी जे अंदरि आर्डर चेंज करे लिखंदासीं। 4 3 2 1 असां ईअं बि लिखी सघूं था, 3 2 1 4 ईअं बि लिखी सघूं था। जेकॾहिं इन जे आर्डर खे असां बी सेट में चेंज करे लिखंदासीं साॻियो, त पोइ इहो जेको आहे असांजा इहे ॿई सेट छा थींदा? बराबरि थींदा। प्यारा ॿारो, तंहिंजे करे असां लिखंदासीं त ए जेको आहे उहो बराबरि आहे कंहिंजे? बी सेट जे। प्यारा ॿारो, उनखां बाद में असां ॿी मिसाल पढ़ंदासीं। मिसाल नंबर 2 में आहे, जेकॾहिं बी सेट जा रुकन आहिनि x y z ऐं एफ जा रुकन आहिनि y z x, हिते बी जे जेके बि रुकन हुया x y z उनजी असां आर्डर खे चेंज कयो आहे। तइदादु साॻी आहे, आर्डर खे छा कयो आहे? चेंज करे लिखियो आहे। हाणे एफ में y पहिरियों लिखियो आहे, z विच में लिखियो आहे, x बाद में लिखियो आहे। हाणे ॾिसो, चए थो इन बराबर सेट जी असां 2 शर्तूं पढ़ियासीं त पहिरियां त उन्हनि जे रुकननि जो तइदादु हिकु जेतिरो हुजे ऐं उन्हनि जे रुकननि जो रुकननि जी जेका उन्हनि जा ऐं उन ॿिन्ही जा सभु रुकन छा हुजनि? साॻिया हुजनि। त अहिड़े सेट खे असीं छा चवंदासीं? बराबर सेट चवंदासीं। हाणे असां वटि बी जेको आहे उहो बराबरि आहे x y z जे। हाणे एफ में असां छा कयो आहे? इहे साॻा जेके रुकन हुया इन जे आर्डर खे चेंज करे लिखियोसीं ऐं उहे साॻा x y z x, त पोइ इहे जेके हूंदा बी ऐं एफ हूंदा, इहे छा चइबा? बराबर सेट चइबा। असां इनखे ईअं लिखी सघूं था त बी जेको आहे उहो बराबर सेट आहे छाजे? एफ जे। प्यारा ॿारो, उनखां बाद में असां हिकिड़ी टी मिसाल पढ़ंदासीं। मिसाल नंबर 3 में चए थो, जेकॾहिं तव्हां वटि हिकिड़ो ई सेट आहे, उनजा मेंबर आहिनि 2 4 6 8 ऐं एफ सेट आहे उनजा मेंबर आहिनि 2 4 6, त पोइ इहे बराबर सेट आहिनि या न आहिनि? प्यारा ॿारो, ॾिसो हिते जेको मेंबर आहिनि 1 2 3 4 मेंबर आहिनि ऐं एफ में जेके मेंबर आहिनि उहे घणा आहिनि? 3 आहिनि। त इहे बराबर सेट चइबा? न, इहे बराबर सेट न चइबा। छो त ॿिन्ही जा रुकन त साॻिया आहिनि पर उन ॿिन्ही जे रुकननि जो तइदादु छा आहे? मुख़्तलिफ़ आहे। पहिरें सेट में 4 आहिनि, हेठे सेट में 3 आहिनि, तंहिंजे करे इहे ॿई बराबरि न आहिनि। तंहिंजे करे असां इन्हनि खे कीअं लिखंदासीं? असां इन्हनि खे लिखंदासीं प्यारा ॿारो, तव्हां ई जेको आहे उहो बराबरि न आहे कंहिंजे? एफ जे। ठीकु आहे प्यारा ॿारो। उनखां बाद में असां मिसाल नंबर 4 खणंदासीं। मिसाल नंबर 4 में चए थो, जेकॾहिं डी सेट बराबरि आहे उनजे रुकननि ए ई आई ओ यू यानी सेट ऑफ वावल जे ऐं ई जेको असां वटि सेट आहे उहो बराबरि आहे छाजे? 2 4 6 8 ऐं 10 जे। त
त पोइ डी ऐं ई जेके आहिनि इहे बराबरि आहिनि बराबरि न आहिनि या टे क़िस्म जे सेट जा मिसाल आहिनि त इहे असांखे छा कयो ॿुधायो। प्यारा ॿारो हाणे ॾिसो हिते रुकननि जो तादादु 1 2 3 4 5 1 2 3 4 5 ॿिन्ही जे रुकननि जो तादादु छा आहे साॻियो आहे पर इहे ॿई इन जा सभु रुकन जेके आहिनि उहे साॻा न आहिनि। जेकॾहिं अहिड़ो सेट जंहिंजे रुकननि जो तादादु त साॻियो हुजे पर उन जा रुकन जेके हुजनि साॻा न हुजनि त उन जे लाइ असां हिकिड़ो नओं सेट बयानु कंदासीं जंहिंखे असीं चवंदासीं मसावी सेट। जंहिंखे असीं छा चवंदासीं मसावी सेट। असां इन सेट खे कीअं लिखी सघूं था पहिरियां त असां इन सेट खे ईअं लिखी सघूं था त डी जेको आहे उहो बराबरि न आहे छाजे ई जे। चए थो डी जेको आहे इहो छा आहे मसावी सेट आहे कंहिंजे ई जे। हाणे ही जेका निशानी आहे ही हिकु नए टॉपिक जी निशानी आहे उन टॉपिक खे चवंदासीं मसावी सेट। सुभाणे असां हिकु नए टॉपिक सां हाज़िर हूंदासीं जंहिंखे असीं छा चवंदासीं मसावी सेट। प्यारा ॿारो अॼु असां पढ़ी आया आहियूं तव्हां बराबरि सेट जी डेफिनेशन छा आहे बराबरि सेट खे छा सां ज़ाहिर कंदासीं बराबरि सेट जी पहिरीं मिसाल पढ़ीसीं बराबरि सेट जी ॿी मिसाल पढ़ीसीं बराबरि सेट जी हिकिड़ी टी मिसाल पढ़ीसीं जंहिंमें असां चयोसीं त इहे ॿई सेट पाण में बराबरि न आहिनि। बराबरि सेट जी चौथी मिसाल बि पढ़ीसीं जंहिंमें असां जेको आहे रुकननि जो तादादु साॻियो हुयो पर रुकन मुख़्तलिफ़ हुया। हिते असां वटि हिकु नओं सेट जो क़िस्म अची वञे थो जंहिंखे असीं चवंदासीं मसावी सेट। प्यारा ॿारो सुभाणे असां हिकु नए टॉपिक मसावी सेट सां हाज़िर रहंदासीं। तेसिताईं इनायतुल्लाह लाशारी खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।